कुर्बान अली स्कूल न्याणियुनि लाइ मूं ज़मीन ॾिनी 2 एकड़ गर्ल्स हाई स्कूल उन में मूं इंचार्ज जेकी उनखे बि मञे कई ऐं ऑफिसर सभिनी वटि बि वियो आहे सालिम चाचे दरदारी वटि DO वटि के न ॿुधी आहे 3 माण्हू हिते रखिया अथनि जंहिंजी DRC सकंड ऐं मेरली ॻोठ असां वटि कान्हे ऐं न्याणी जो स्कूल आहे मूं वटि 6 क़ौमूं तुंहिंजे छोकिरियूं पढ़नि उन में 3 रखिया अथनि को बि चङो माण्हू न आहे ऐं हिननि लाइ भॻवा कोशिशि कई अथमि मुंहिंजो चवणु नथा कनि हा ॿियो त रस्तो मुड़ कोन्हे ऐं स्कूल अंगार जे ॾींहुं बिल्कुलु बंदि कंदसि दरवाज़ो बंदि कंदसि ऐं हिननि खे छॾे को जेस्टोरिया न कढंदा मुंहिंजे स्कूल मां ज़िम्मेवार इंचार्ज हेड मास्टर थींदी जो जॉइनिंग छो ॾिने मूं झलियो बि महीनो अॻे रोकियोमांसि ऐं वरी उन ॾींहुं ॿियो असां वरी उन खां पोइ ॿियो बि रखी अञा ॿुधंदमि हिकिड़ो ॿियो आहे बि अचनि पुठियां 3 जी थी कई हुयसि पर अञा ॿिया ॿुधां पियो त माण्हू अचनि था पोइ जो कोन्हे न्याणी जो आहे सुभाणे कुझु बि थियो ज़िम्मेवार इहो क्लार्क मारू भट्टी थींदो ऐं ऑफिसर थींदा इंचार्ज थींदी इन जॉइनिंग ॾिनी आहे क्लार्कनि पैसा खाधा आहिनि हिननि खे ऑर्डर न अथनि सकंड वारे खे भिते रखियो अथनि मेरली उठाइण खे भिते हुन DRC उते जी ॿाहिरि जी आहे पोइ असांजे स्कूल में कीअं आया सालिम ज़रदारी वटि वियसि वटि वियो आहे DO वटि वियो आहे ॿियो काशफ क्लार्क वटि 4 साले मोकिलियो उन वटि वियो आहे वरी उन जो भट्टी वटि वञी मारू भट्टी उन वटि वियो आहे ॾटा ॾिना राति कयूं था अॼु वरी ॿी ॻाल्हि सुभाणे 3 ॻाल्हि माना नथा कनि पैसा ऑफिसरनि हेठि न खाधा अंगार जे ॾींहुं स्कूल खे कुर्फ़ ॾींदा पोइ कुझु बि थियो ज़िम्मेवार इहे ऑफिसर रहंदा जेके हिन पैसा वठी सीटूं भरियूं मुंहिंजूं जॾहिं मूं 2 एकड़ ज़मीन बि ॾिनी आहे मुफ़्त में मुंहिंजो हक़ आहे मूंखे मुंहिंजी सीटूं ॾियनि ॿियनि खे छो था मुंहिंजो ॾियनि ऐं 3 ॿार